अमेरिका जे दारुल हुकूमत वॉशिंगटन DC में जिते जेको आहे कल्ह तव्हां ॾिठो त अमेरिका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो आयो उहो न्यूयॉर्क जी कोर्ट कयो। न्यूयॉर्क जी कोर्ट में हश मनी जे हवाले सां जेको हुनजे मथां केस हुयो उहो केस दरअसल इहो हुयो त 2016 जी चूंडुनि में जॾहिं डोनाल्ड ट्रंप ऐं हिलरी क्लिंटन जे विच में मुक़ाबलो थियो पए त उन वक़्तु ट्रंप जी कैंपेन जेका हुई उन्हनि जे पैसनि मां $1,30,000 जेका आहे हिकिड़ी अहिड़ी फिल्म स्टार पोर्नोग्राफी जी फिल्म स्टार खे ॾिना विया हुआ जेका उनखे चयो वियो त इहा जेका हक़ीक़तूं आहिनि इहे अवाम जे साम्हूं न अची सघनि। उहा जेका आहे जेका लिकाइण वारो अमल हुयो उन जे बुनियाद ते ट्रंप जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियल हुयो ऐं कल्ह जेका आहे ज्यूरी जेका आहे इत्तफ़ाक़ राय सां 34 अकाउंट हुया यानी 34 मुख़्तलिफ़ जेके चार्जिस हुया 34 जे 34 चार्जिस में उनखे गिल्टी यानी ॾोही करार ॾींदे उनजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो आहे। हाणे उन जी सज़ा जो जेको फ़ैसिलो आहे उहो जज जेको 11 जुलाई ते कंदो ऐं 11 जुलाई ते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन त जेको आहे 4 ॾींहंनि खां पोइ जेका डेमोक्रेटिक नेशनल कन्वेंशन जेको मिलवाकी में थींदो ऐं जंहिंमें बाक़ाइदा तौर ते रिपब्लिकन पार्टी पंहिंजो उम्मीदवार नामज़द कंदी ऐं उहो ट्रंप लाइ हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उहो चयो पियो वञे त ट्रंप उन पार्टी जो उम्मीदवार हूंदो। अमेरिका जे कानून मुताबिक़ कन्विक्शन जेका आहे उहा सदारती उम्मीदवार खे रोके नथी त हू जेको आहे चूंड न विढ़ी सघे छाकाणि त अहिड़ो को कानून न आहे जंहिं मुताबिक़ जेकॾहिं को माण्हू कन्विक्टेड आहे त उहो इलेक्शन न विढ़ी सघे। तंहिं करे इम्कान इहो ॾेखारियो पियो वञे हिते जेका मुंहिंजी गुफ़्तगू थी आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि पंहिंजो जेके थिंक टैंक्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके साफ़ी आहिनि जेके मुख़्तलिफ़ एक्सपर्ट आहिनि उनजो चवणु इहो आहे त डोनाल्ड ट्रंप ई बाइडन सां पंहिंजो नवंबर 5 ते जेको आहे मुक़ाबलो कंदो पर डोनाल्ड ट्रंप जी जेका सूरत हाल आहे उहा काफ़ी मुतासिर थी आहे उनजी साख खे काफ़ी धकु लॻो आहे ख़ासि तरह जेको आहे उहे वोटर जेके स्विंग स्टेट्स में आहिनि ऐं उहे वोटर जेके अञा ताईं फ़ैसिलो न करे सघिया आहिनि उन्हनि जे लाइ इहो काफ़ी मुश्किल थींदो छाकाणि त अमेरिका जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त अमेरिका जो सदर उहो साबिक़ा हुजे या मौजूदा हुजे उन जे ख़िलाफ़ जेका क्रिमिनल चार्जिस जेके आहिनि उहे फ्रेम थियूं आहिनि ऐं न सिर्फ़ु फ्रेम थियूं आहिनि बल्कि उनमें उनखे कन्विक्शन आई आहे त उन हवाले सां अमरीकी वोटर लाइ इहो ॾाढो ॾुखियो थी पवंदो त हू हिकिड़े अहिड़े माण्हू खे वोट ॾियनि जेको माण्हू क्रिमिनल चार्जिस में कन्विक्टेड आहे। पर ॿिए तरफ़ डोनाल्ड ट्रंप मुसलसल जेका आहे इन केसिस जे हवाले सां इहा माहौल ठाहींदो पियो अचे त जेके बि केसिस आहिनि उहे पॉलिटिकली मोटिवेटेड केसिस आहिनि सियासी केसिस आहिनि ऐं कल्ह बि हुन चयो त हू इनोसेंट आहे हू जेको आहे बिल्कुलु मासूम आहे ऐं हुनजे ख़िलाफ़ जेके आहिनि सियासी बुनियादनि ते केस ठाहिया पिया वञनि ऐं उनजे करे छा थियो आहे त डोनाल्ड ट्रंप जो जेको पंहिंजो जेको वोट बैंक आहे जेको उनजे सपोर्टर जी जेका आहे उन में वधीक एग्रेशन आई आहे उनमें वधीक कावड़ आई आहे उनमें वधीक गुस्सो आयो आहे त उन्हनि जे उम्मीदवार खे अदालतूं जेके अदालतुनि में घिलियो पियो वञे। पर बहरहाल बाइडन एडमिनिस्ट्रेशन या बाइडन जी कैंपेन आहे इन मामले खे घणो जेको आहे हवा ॾियण जी कोशिशि न कई आहे उन्हनि इहो ई चयो आहे त असुलु फ़ैसिलो जेको आहे 5 नवंबर ते थींदो छाकाणि त इन्हनि केसनि जी सज़ाउनि खां पोइ जेको आहे को पंहिंजो ट्रंप खां छुटकारो अञा ताईं मुमकिन न आहे ऐं छुटकारे जी हिकिड़ी राह आहे उहा आहे 5 नवंबर जी। पर हिते ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि नाज़रीन सां शेयर कंदा हलूं त अमेरिका जूं चूंडूं जेके आहिनि उहे ॾाढियूं इंट्रेस्टिंग चूंडूं हूंदियूं आहिनि। अमेरिका जे चूंडुनि में हर दफ़े जेको आहे जेके मुक़ाबला थियनि था पिया 50 रियासतूं आहिनि 50 रियासतुनि मां आख़िर में जॾहिं मुक़ाबले वारी सूरत हाल थींदी आहे त 5-6 रियासतुनि ते वञी फ़ैसिलो बीहंदो आहे। हिन वक़्तु बि 50 रियासतुनि मां 24 रियासतूं जेके आहिनि उनजे बारे में हर कंहिंखे ख़बर आहे त उहे जेके आहिनि उहे रिपब्लिकन उम्मीदवार खे वोट ॾींदियूं ऐं उहे लॻभॻि पंहिंजो 236 वोट 235 वोट थियनि था जॾहिं त 19 रियासतूं जेके आहिनि उहे डेमोक्रेटिक पार्टी जो उम्मीदवार जी हिमायत में बीठियूं आहिनि बिल्कुलु वाज़े आहे ऐं उते जेको वोट जो काउंट आहे उहो 226 वोट थियनि था पिया 226 ऐं 235 वोट में जेकॾहिं ॾिठो वञे त कुल फ़र्क़ु जेको आहे 9 वोटनि जो आहे। 9 वोटनि में जेके क्लियर स्टेट्स आहिनि रियासतूं आहिनि उनमें ट्रंप 9 वोट अॻिते बीठो आहे पर हिकिड़ियूं 6 रियासतूं आहिनि जंहिंमें मिशिगन आहे पेंसिल्वेनिया आहे विस्कॉन्सिन आहे नेवाडा आहे जॉर्जिया आहे ऐं उनखां अलावा हिकिड़ी ॿी रियासत आहे जेके जंहिंजो टोटल वोट जेको आहे उहो 77 थिए थो। उन्हनि 77 वोटनि मां जेको बि उम्मीदवार घुर्बल वोट यानी 270 ते पहुचंदो
उन जे लाइ ट्रम्प बाइडन खे 40 वोट खपनि, जॾहिं त ट्रम्प खे 31 वोट खपनि 270 ते पहुचण लाइ। इहो तमामु दिलचस्प मुक़ाबिलो थींदो, छाकाणि त उन्हनि रियासतुनि मां जेके 6 रियासतूं आहिनि उहे रियासतूं आहिनि जेके लॻभॻि 6 जूं 6 ट्रम्प 2016 में खटियूं हुयूं, पर जेका 2020 जी चूंड हुई उनमें उहे बाइडन खटियूं आहिनि। तंहिं करे ही हिकिड़ो दिलचस्प मुक़ाबिलो आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरताल आहे उन सूरताल मुताबिक़ हाणे जॾहिं ही पंहिंजो नवंबर में कन्वेंशन थींदो रिपब्लिकन पार्टी जो ऐं अगस्त में कन्वेंशन थींदो डेमोक्रेटिक पार्टी जो, उनखां पोइ ॿई उम्मीदवार जॾहिं पार्टियुनि जा नामज़द उम्मीदवार थी वेंदा उनखां पोइ जेका कैंपेन हलंदी उहा ॾाढी दिलचस्प हूंदी। बहरहाल इन हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। असांखे साईं सोहेल सांगी साहब मुल्क जे मारूफ़ सहाफ़ी ऐं तजज़ियेनगार बि जॉइन कयो आहे। सांगी साहब, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवंदे तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि छा सूरताल आहे, कीअं था ॾिसो जेको अमेरिकन अॻूणे सदर जे बारे में जेको फ़ैसिला आया आहिनि? ॾिसो, इहो फ़ैसिलो मतिलबु त अमेरिका जी पॉलिटिक्स ते केतिरो इम्पैक्ट कंदो उहो सभ खां अहम आहे। पॉलिटिक्स ते इन माना में त भई ही जेकॾहिं सज़ा अची थी वञे, को बि चूंडिजी थो वञे त पोइ छा थींदो, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अहिड़े क़िस्म जा जेके मुख़्तलिफ़ इल्ज़ाम आहिनि दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे जेके आहिनि सदर जी, एजाज़ साहब भी असांखे ज्वाइन किया। एजाज़ अहमद साहब सीनियर साहब इस्लामाबाद में असांखे ज्वाइन करो। एजाज़ साहब, आपको खुशामदीद कहते हैं। किस तरह देखते हैं आप? मैं यहाँ पे वाशिंगटन डीसी से तो चीजों को देख रहा हूँ, लेकिन इस्लामाबाद में डोनाल्ड ट्रंप के खिलाफ जो फैसला आया है उसको किस तरह देखा जा रहा है? देखिए, एक तो अमरीकी निज़ाम को समझने की जरूरत है और फिर अमरीकी साइकी को समझने की जरूरत है। अमेरिका में भी अब इखलाकियात बदल रही हैं, क्योंकि मुझे याद है कि 90s में एक यूं समझिए कि एवर पॉपुलिस्ट पॉलिटिशियन आए थे माइकल कॉकस, लेकिन वो एक छोटे से इल्जाम की वजह से वो सदारती दौर से बाहर उनको होना पड़ा था। फिर जेसी जैक्सन को भी सदारती दौर से बाहर होना पड़ा था बहुत छोटे मोटे इल्जाम पर। लेकिन अब चूंकि इखलाकियात बदल रही हैं तो हो सकता है उसका इतना इम्पैक्ट ना हो, लेकिन कुछ चीजों को समझने की जरूरत है। एक तो ये कि जो अभी ये नामजदगी का मसला है, जो फैसला आएगा जुलाई में, जुलाई के यूं समझिए कि पहले 10 दिन में 11 जुलाई को फैसला आना है। तो उसके बाद पार्टीज को ये फैसला करना है कि क्या वो किसको वोट देंगे, और पार्टी का वोट जो है पार्टी के जो इलेक्टोरेट हैं वो वोट करेंगे। तो फिर ट्रंप, इस वक्त ट्रंप पार्टी के अंदर रेस में काफी आगे दिखाई देते हैं, इस पर कोई शक नहीं। लेकिन उसके बाद एक तो वो फैसला होगा कि अदालती फैसला आ चुका है और क्या एक क्या क्रिमिनल प्रेसिडेंट जो है जिसको अदालत कन्विक्ट कर चुकी हो, क्या उसको सदर बनाना जरूरी है। एक बात तो ये बात है। दूसरा ये कि ट्रंप पर खाली एक ये इल्जाम नहीं है, ट्रंप के मामले में एक और केस चल रहा है। वो चूंकि अभी ज्यादा लाइमलाइट में नहीं आया है, वो लाइमलाइट में आएगा अगले दिनों में। वो एक अंडर एज बच्ची के साथ रेप का केस है, और अमेरिका में अमेरिकी कवानीन में बाकी इल्जामात पर तो अगर सजा हो जाए तो उसको इलेक्शन लड़ने की इजाजत होती है, लेकिन अगर उस केस में सजा हो गई तो फिर इजाजत, फिर अमेरिकी सदर को, अगर वो सदर मुंतखब भी हो जाता है फैसले के वक्त तक, तो उसको हाथ धोना पड़ेंगे सदारत से, और अगर वो मुंतखब नहीं हुआ तो फिर उसको सदारती दौर से बाहर होना पड़ेगा, क्योंकि वो उस कानून के तहत आप इलेक्शन नहीं लड़ सकते। अंडर एज बच्चों के साथ जो सलूक है या रेप के केसेज हैं उसमें आप लड़ नहीं सकते। तो जो रिपब्लिकन पार्टी है उसको ये बहुत देखना पड़ेगा। लेकिन इसके अलावा भी एक पहलू है। ट्रंप ने अभी हाल ही में रिपब्लिकन जो है वो नियोकॉन्स के साथ ताल्लुक के हवाले से बहुत शोहरत रखते हैं, और फिर वो इसराइल के ज्यादा हमदर्द समझे जाते हैं बनिस्बत रिपब्लिकन पार्टी के। तो और ट्रंप का इस मामले में क्या मौक़िफ़ है ये भी इम्पोर्टेंट रहेगा। तो मेरा ख्याल है कि अभी 11 जुलाई का फैसला आ जाए, उसके बाद जब सदारती रेस के लिए वोटिंग होगी कि कौन उम्मीदवार होगा, तो उसमें फैसला होगा। उस वक्त तक तब से सिर्फ अंदाजे ही लगाए जा सकते हैं, और इस वक्त तक लेकिन जो राय आमा के सर्वे हैं वो ट्रंप को आगे दिखाते हैं। ताहम पाकिस्तान में इसको जरा दूसरी तरह से देखा जा रहा है। पाकिस्तान में अब आप देखिए ना कि जो अमेरिकी इलेक्शन करीब आ रहा है
वैसे वैसे पीटीआई का ऑन स्लॉट बढ़ रहा है, पीटीआई के रवैये में सख्ती आ रही है, क्योंकि पीटीआई शायद ये समझती है कि अमेरिका में अगर तब्दीली आ गई तो पाकिस्तान में फिर इमरान खान के मजे हो जाएंगे। तो ये बड़ा इंपॉर्टेंट नुक्ता भी है कि अगर ट्रंप अमेरिका में इस साल तमाम और पर काबू पा लेते हैं और उसके बाद वो सदारती उम्मीदवार भी की नामजदगी हासिल भी कर लेते हैं और फिर इलेक्शन जीत भी लेते हैं,